ख़बर शामिल कयूं था खिपरे खां त सिंध जो अॻूणो वॾो वज़ीर अरबाब ग़ुलाम रहीम खिपरो वेझो ॻोठ ख़लीफ़ो आकिल हिंगोरो पहुची पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल जे तालके सदर फ़कीर मोहम्मद असलम हिंगोरो जे लाॾाणे ते संदसि भाउ चिराग हिंगोरो सां ताज़ियत असां सां गॾु डिवीजनल काउंसिल जो चेयरमैन हुयो असांजो। असां उन वक़्तु डिस्ट्रिक्ट काउंसिल जा में हुयासीं चेयरमैन ऐं ख़लीफ़े साहिब जो ॾाढो सुठो किरदारु रहियो आहे हिन इलाइक़े जे हवाले सां, सिंध जे हवाले सां। ऐं बुज़ुर्ग माण्हू हो जेको उन वक़्तु माण्हुनि खे शायदि घटि ख़बर हुई। बुज़ुर्ग माण्हू, अल्लाह वारो माण्हू हो, हुनजी ख़िदमत आहे हिन इलाइक़े में। इन करे पोइ संदसि फर्ज़नि जे फ़ौतगी जे करे असां हिते हाज़िर थियासीं। चिराग सां बि वास्तेदारी आहे असांजी। 26 तारीख़ ते वरी लॉन्ग मार्च जो हले पियो, छा था ॾिसो? हाणे सेनेट जे चेयरमैनी जे रिज़ल्ट खां पोइ बि हमरा नथा मुड़नि त छा कजे हिनखे। लॉकडाउन वरी कोरोना जो कोरोना त हाणे पकड़िजे पियो, कोरोना आहे। मूंखे पाण खे बि इलेक्शन में थियो पर मूंखे एॾो को नुक़सानु कोन ॾिनई। मुंहिंजे पुट खे हींअर हले पियो त कोरोना त आहे त पोइ छो न लॉकडाउन थियणु खपे। माना ॿिन्ही बैलेंस क़िस्म जो कमु ॾिसो न, जेको इमरान ख़ान हिन गवर्नमेंट कयो बैलेंस क़िस्म जो कारोबार बि हलणु ॾिनऊं, सफ़ा सख़्तु लॉकडाउन कोन कयूं। उन सां हिकिड़ो माण्हुनि जो फाइनेंशियली सर्वाइवल बि थी वियो, कुझु घटि थी वियो, पर बीमारी वबा अहिड़ी आहे जेको वरी पकड़ंदड़ आहे। ये जलसा जुलूस जेको हिननि कया उन्हनि मां वरी पकड़िजी वई आहे। महांगाई जो तूफ़ान आहे, वरी बि जेको वफ़ाक़ी हुकूमत पेट्रोलियम जा अघु वधाए पई। ॾिसो हिकिड़ियूं शयूं अहिड़ियूं आहिनि जेके प्राउंशियल सब्जेक्ट आहे, जीअं सब्जियूं, अनाज, इहे सभु शयूं प्राउंशियल सब्जेक्ट आहिनि। में फेडरल गवर्नमेंट जो को वास्तो कोन्हे। कुझु अहिड़ियूं शयूं आहिनि जेको फेडरल सब्जेक्ट आहिनि, जीअं पेट्रोलियम, गैस या ॿियूं शयूं, त उहे फेडरल सब्जेक्ट आहिनि। पर सही मईशत मुल्क जी जेको हाल करे विया आहिनि, तव्हां ॿुधो पिया न, किरोड़ूं अरबूं खरबूं। हाणे हींअर सेनेट जे जेको चेयरमैन आहिनि हिननि जे इलेक्शन ते घणा खरबूं रुपया पैसा ख़र्च थिया आहिनि। इहे किथां आया आहिनि पैसा? इहे करप्शन जा पैसा आहिनि। पोइ उहो सॼो इफेक्ट त थींदो न मईशत मुल्क जी। सरकार जे हवाले सां ॾुकारी हालतुनि जूं ख़बरूं हलण हींअर आहे या ॾुकार या ख़ाली अञा त ॾुकार कोन्हे। कणकूं बणकूं सुठियूं पियूं आहिनि, ॾुकार कोन्हे। जॾहिं ईंदो पिन ते जेके हिराइनि त पोइ हाणे लाज़मी इहे हुननि खे हुन मां मिले थो पैसो, त उहो आहे। का तब्दीली ॾिसो पिया वेझड़ाई में? इंशाअल्लाह।